मां थोरो इहो तारीफ़ कराईंदी हलां थी त अवामी आवाज़ चैनल जेके कामयाब तरीन प्रोग्राम कया आहिनि उन्हीअ खां पोइ अॼु हिन जदीद दौर में औरतुनि ते प्रोग्राम जी शुरूआत कई आहे। सर्दियुनि जे हवाले सां अॼु प्रोग्राम रखियो वियो आहे। ऐं मां हिकु इन ॻाल्हि जी बि वज़ाहत कंदी हलां त अवामी आवाज़ उहा अख़बार में बि पहिरियां 13 साल सूरमी जे हवाले सां औरतुनि जे तमामु इशूज़ जेके सियासी समाजी इशूज़ हूंदा हुया उन्हनि ते लिखंदी रही आहे ऐं उहो कामयाब तरीन जेको आहे सो सफ़ो रहियो आहे। ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त अॼु जेको आहे सो असां अॼु सर्तियूं हिकिड़ो TV चैनल ते प्रोग्राम शुरू करे रहिया आहियूं ऐं असां वटि अॼु जो जेको मौज़ू आहे उहो आहे त सहाफ़त में औरतुनि जो जेको किरदारु आहे, जेके औरतूं सहाफ़त में अॼु आयूं आहिनि, मीडिया ते अॼु आयूं आहिनि, असां उन्हनि पंहिंजी भेनरुनि खे घुरायो आहे। मां उन्हनि पंहिंजी भेनरुनि जो तारीफ़ कराईंदी हलां थी। सभ खां पहिरियां त ज़ाहिदा अब्बासी अदी जेका आहे, अदी भलीकार कयूं था तव्हांखे, तव्हां अॼु हिन प्रोग्राम में आया आहियो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ज़ाहिदा अब्बासी एडिटर इन चीफ आहे डेली नओं सिज जी, मेंबर आहे APNS मेंबर, CPNE ऐं स्टैंडिंग कमेटी जी मेंबर बि आहे, वूमन एडिटर कमेटी जी चेयरपर्सन बि आहे ऐं सिगा में बि अदीअ जो किरदारु तमामु घणो रहियो आहे ऐं कराची जी प्रेसिडेंट बि रही चुकी आहे। ॿी असांजी मेंबर आहे तानिया बलोच, एडिटर चीफ बलोचिस्तान साइड। तव्हांखे असां भलीकार कयूं था जो तव्हां अॼु हिन प्रोग्राम में शरीक थिया आहियो। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो तव्हां एॾो परे खां अॼु हिते आया आहियो। इहे तव्हांजूं जेके आहिनि से यादगार घड़ियूं असांखां कोन विसरंदियूं। ॿी आहे असांजी भेण मारिया इस्माइल, रिपोर्टर आहे अवामी आवाज़ जी ऐं ख़ुशी थींदी त अदी जेका आहे सा उन जी बि एज़ अ रिपोर्टर तमामु घणियूं कोशिशूं काविशूं रहियूं आहिनि। सो अॼु असां हिन प्रोग्राम में असां पंहिंजी भेनरुनि सां इहो ई शेयर कंदासीं त मीडिया में जेके औरतूं अचनि थियूं उन्हनि छा आख़िर महसूसु कयो आहे ऐं उन्हनि खे जेके आहिनि से अची करे केतिरी ख़ुशी महसूसु थिए थी। सो मां शुरूआत कयां थी भेण ज़ाहिदा अब्बासी खां त अदी तव्हां जेको आहे सो अवामी इन सहाफ़त में पंहिंजो पाण खे अची करे आख़िर छा महसूसु कयो था ऐं तव्हांखे केतिरी ख़ुशी महसूसु थिए थी ऐं तव्हां छो इन फील्ड जी जेका आहे सा चॉइस कई आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी खां पहिरियों त असां तव्हांखे मुबारकबाद पेश कंदासीं। सर्तियूं असां इनखे पंहिंजो एज़ाज़ बि सम्झूं था त अॼु जेको प्रोग्राम तव्हां सर्तियूं शुरूआत कई आहे उन में पहिरें प्रोग्राम में तव्हां असांखे जेको आहे घुरायो ऐं जेको आहे इज़त बख़्शी। अवामी आवाज़ टीवीअ जूं कारकर्दगी जे हिसाब सां तमामु घणियूं जेको आहे कारकर्दगी तमामु बहितरीनु आहे। इन में मुख़्तलिफ़ इशूज़ जे हवाले सां जेको आहे तमामु हिननि पंहिंजो कमु कयो आहे। मां पंहिंजी तरफ़ ईंदसि त मां एज़ अ एडिटर इन चीफ हिकु डेली सिंधी अख़बार जी जेको आहे एडिटर इन चीफ आहियां ऐं गुज़िश्ता 15-16 सालनि खां वठी मां इन में जेको आहे इन पंहिंजे इदारे खे हलाए रही आहियां। ऐं सहाफ़त जूं ज़िमेदारियूं अदा करण जे दौरान तमामु घणियूं मुश्किलातुनि खे फेस बि कयो आहे, अञा ताईं फेस करे रहिया आहियूं। पर जे तव्हांजो सवाल त कीअं आयासीं ऐं इन में अची कीअं लॻो, त हिकु ख़्वाहिश जे तहत आयासीं। पसंदि हुयो तमामु घणो मुआशरे में सोसाइटी में थींदड़ जेके वाक़ियात आहिनि, जेके ज़्यादतियूं आहिनि, उन्हनि खे पंहिंजे अख़बार जे ज़रिए दुनिया ताईं पहुचाइण जो इहो हिकिड़ो बहितरीनु ज़रियो मूंखे नज़र आयो, जंहिंजे करे मां हिन सहाफ़त जे जेको आहे फील्ड में आयसि। ऐं अल्हम्दुलिल्लाह 15-16-17 सालनि खां वठी मां हिन में कमु करे रही आहियां ऐं जेको आहे मुश्किलातुनि खे बिल्कुलु महसूसु कयो आहे, फेस बि कयो आहे ऐं अॻिते बि जेको आहे फेस करण जी इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं हिमत ॾींदो। इन में जेको आहे मूंखे मां ख़ुशी आहे मूंखे तमामु घणी, त मां हिकु तमामु सुठी जेको आहे फील्ड खे मूं जेको आहे अख़्तियार कयो आहे।
माना तव्हां पंहिंजी फील्ड में तमामु घणो सेटिस्फाई आहियो? जी बिल्कुल, मां मुतमइन आहियां, मां सेटिस्फाई आहियां, छाकाणि त मीडिया जो हिकिड़ो जेको वर्ड आहे इन में ॿ टे इन में असां वटि इन जूं मीडिया जा कुझु पार्ट्स आहिनि। हे जेका मीडिया असांजी मीडिया आहे इहा सहाफ़त सां बिलोंग करे थी, यानी कि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, जंहिंमें जेको आहे असां एज़ औरतूं जेको आहे एंकर बि आहिनि, त हिते एडिटर्स बि आहिनि। प्रिंट मीडिया में जेको आहे एज़ रिपोर्टर्स बि कमु कनि पियूं, एडिटर्स जे तौर ते बि कमु कनि पियूं, ऐं जेको आहे आर्टिकल्स वग़ैरह लिखण जे हवाले सां कमु कनि पियूं, जेको आहे फ्रीलांसर्स जे तौर ते कमु कनि पियूं, ऐं प्रिंट मीडिया में बि इहे कमु करे रहियूं आहिनि। त हीअ जेका फील्ड आहे उहा बेसिकली तमामु हिकिड़ी इंट्रस्टिंग फील्ड आहे, ऐं तमामु जेको आहे इन में मां चाहींदसि त वधि में वधि औरतूं हिन में अचनि, छाकाणि तमामु बहितरीनु फील्ड आहे। अदी मारिया, तव्हां ज़ाहिर आहे हिकिड़े अहिड़े इलाइक़े सां तालुक़ रखो था, बल्कि मां त ईअं चवंदसि त ॿ बार्डरनि जे विच ते तव्हां अचो था, माना त हब खां तव्हां आया आहियो, ऐं तव्हांखे त इहो अंदाज़ो बि हूंदो त बलूचिस्तान साइड ते ऐं सिंध साइड ते तव्हां ज़ाहिर आहे हिकिड़े बॉर्डर ते रहो था, ऐं उते तव्हां इहो पंहिंजो पाण में एतिरो हौसलो पैदा करे हिकिड़ो मीडिया सां तालुक़ रखो था, तव्हां उन ते लिखो था ऐं तमामु इशूज़ जेके आहिनि उन ते ॻाल्हायो था। त मां तव्हां खां इहो पुछंदसि त अॻे जेके आहिनि से औरतूं सिर्फ़ु नर्सिंग खे, टीचिंग खे अहमियत ॾींदियूं हुयूं, पर तव्हां अॼु जे दौर में जेको आहे सो मीडिया खे अहमियत ॾिनी आहे ऐं उन में पंहिंजो पाण मञराइण जी कोशिशि कई आहे। त मां तव्हां खां इहो पुछंदसि त छा तव्हां केतिरियूं कामयाबियूं हासिल कयूं आहिनि त जीअं असांजूं ईंदड़ भेनरूं जेके आहिनि उहे सम्झनि त असांजे लाइ मीडिया जेको आहे सो छो ज़रूरी आहे? पहले तो आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया, और वाकई जैसे जायदा ने कहा कि ये हमारे लिए एजाज़ की बात है कि आपका पहला प्रोग्राम जो ख़वातीन से रिलेटेड है उसमें हम यहाँ मौजूद हैं। जैसे कि आपने बताया कि मेरा ताल्लुक़ बलूचिस्तान से है। बलूचिस्तान में अगर मीडिया की बात करते हैं, आपकी बात बिल्कुल दुरुस्त है कि अगर हम ख़वातीन को देखें कि अगर वो किस फील्ड में, तो सबसे पहले लोग कहते हैं कि भाई ख़वातीन घर से बाहर ना निकलें, और अगर निकलें तो टीचिंग करें क्योंकि मर्द हजरात वहाँ नहीं होते। फिर उसके बाद जैसे आपने कहा कि नर्सिंग वो उनके लिए एक सेकंड ऑप्शन है। मीडिया एक टोटली औरतों के लिए डिफरेंट फील्ड कहा जाता है, लेकिन मैं समझती हूँ कि ऐसा है नहीं, क्योंकि औरतों की जो दुनिया होती है वो रंगों की दुनिया होती है, और जिस तरह से ख़वातीन मेरे ख्याल में मीडिया में अपना किरदार अदा कर सकती हैं कोई और नहीं कर सकता। मेरी वालदा, मुझे ये एजाज़ हासिल है कि मेरी वालदा बलूचिस्तान की पहली खातून जर्नलिस्ट हैं जो पिछले 32 साल से इस शोबे से वाबस्ता हैं, और वो एडिटर रही हैं अपने अखबार की। और दो बलूचिस्तान के हालात बेहतर नहीं हैं, कुछ भी लिखना, कलम उठाना बहुत ख़तरनाक होता है, अपने ख़यालात का इजहार उस तरह से करना कुछ मुनासिब आजकल के हालात में नहीं है। लेकिन अगर मीडिया के हवाले से मैं बात करूं तो बलूचिस्तान की सिचुएशन सिंध से और दीगर सूबों से बिल्कुल मुख्तलिफ है। बलूचिस्तान में मीडिया में मैंने जो देखा है कि जितना प्यार, जितनी मोहब्बत, जितना एहतराम मुझे बीइंग अ फीमेल मिलता है, तो मुझे खुद पे फ़ख्र होने लगता है। ऐसा लगता है कि मैं कोई वाकई बहुत बड़ा काम करने जा रही हूँ। जब हम निकलते हैं रिपोर्टिंग, क्योंकि स्टार्ट तो हम सब ने यहाँ जितने भी बैठे हैं ज़ाहिर सब ने एज अ राइटर किया होगा, आर्टिकल्स लिखे होंगे, उसके बाद फिर आहिस्ता गो कि मुझे 5 साल हुए, इतना ज़्यादा टाइम नहीं हुआ इस फील्ड में, लेकिन यहाँ मैं ये कहूँगी कि मुझे अपने सूबे में, अपने इलाके में मुझे बहुत ज़्यादा जो है वो इस चीज़ को मैं अप्रिशिएट करूँगी कि मुझे बहुत प्यार मिला है, बहुत एहतराम मिला है, और शायद यही वजह है कि मैं काम करने के लिए, मुझे काम करने में कोई झिझक नहीं होती, कोई प्रॉब्लम नहीं होती बीइंग अ फीमेल, एक औरत होने की हैसियत से। और हमारी बलूच सोसाइटी में ये है, हमारी बलूच सोसाइटी का ये है कि ख़वातीन को जो है वो बहुत ज़्यादा अहमियत दी जाती है। अच्छा, तव्हां जीअं पंहिंजी ॻाल्हि कई, ऐं इहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ बि हिकिड़ी क़ाबिल फ़ख्र बि आहे ऐं नई ॻाल्हि आहे, त तव्हां चयो आहे त बलूचिस्तान जी पहिरीं तव्हांजी वालदा एडिटर रही आहे अख़बार जी, सो तव्हां प्लीज़ जेकॾहिं उहो नालो ॿुधाईंदव ताकी असांखे ख़बर पवे त औरतूं जेके आहिनि
माज़ीअ में बि कहिड़ियूं आहिनि ऐं कहिड़ियुनि कहिड़ियुनि औरतुनि जेको आहे सो कमु कयो आहे। छाकाणि जो हिन शोबे में अॼु जे हिन प्रोग्राम करण जो मक़सदु बि इहो आहे त असां उन्हनि तमामु औरतुनि खे हाईलाइट कयूं ऐं असां हिकिड़ो मैसेज ॾियूं। बिल्कुल। हाँ। मेरी वालदा 32 ईयर्स से, जैसे मैंने आपको कहा, नरगिस बलोच उनका नाम है। और यहाँ एक बात मैं आपको बताऊं कि ख़वातीन को मंसूब कर दिया जाता है कि वो कैमरा लेके निकलेंगी या माइक हाथ में होगा और वो सवालात करती फिरेंगी, ऐसा नहीं है। उन्होंने जो है अपने इदारे में जब तक वो रही, अभी भी काम कर रही हैं, उन्होंने यानी अगर एडवर्टाइजमेंट की फील्ड है तो भी उसमें वो हैं, एज अ एडिटर भी वो उसमें मौजूद हैं, यानी एज अ प्रिंटिंग प्रेस में जाके अपना काम देखना, वो ऑल राउंडर वाला। और ये मेरे ख्याल में मर्द के अंदर ये इतनी ताकत और इतनी काबिलियत नहीं होती है जितनी औरत के अंदर होती है। तो मेरी वालदा नरगिस बलोच साहिबा ने एज अ ऑल राउंडर जो है वो अपने इदारे के लिए काम किया है। और इसी तरह मैंने अपना मैगजीन क्यों निकाला, जबकि मेरे पास एक प्लेटफॉर्म था, वो मकसद यही था कि मैं चाहती थी कि हम कुछ तब्दीली लेके आएं। इसीलिए मैंने ये मैगजीन पहली मर्तबा बलूचिस्तान का मैगजीन एक वक्त में 2 जबानों में निकाला, यानी इंग्लिश और उर्दू दोनों में पब्लिश होता है। इससे मुझे 2 फीडबैक बढ़ते हैं, क्योंकि हमारे बलूचिस्तान में बहुत सारे इलाके पसमानदा हैं, तो वहां लोग मुझे ये कहते हैं कि पढ़ने के साथ साथ हमारी लैंग्वेज स्किल भी अच्छी हो रही है। तो जाहिर सी बात, पढ़ते हैं तो हमें शऊर मिलता ही है। और दूसरी बात है, किसी भी जबान पे सबकत लेना, जबान को समझना, वो भी एक अलग फन होता है। तो वो मैं कोशिश कर रही हूँ कि इसमें कुछ कामयाबी हासिल। बिल्कुल, तव्हां सां अञा ॻाल्हाईंदासीं असां। ऐं ॾाढी सुठी तव्हां ॻाल्हि ॿुधाई आहे अदी मारिया। तव्हां ज़ाहिर आहे हिकिड़ो यंग एज आहियो ऐं तव्हां पंहिंजी हिन फील्ड में आया आहियो ऐं एज़ अ रिपोर्टर तव्हां जेको कमु कयो था, जॾहिं त हालांकि हे हिकिड़ो रिस्क बि आहे ऐं जॾहिं तव्हां रिपोर्टिंग करण वञो था, जेके हालात आहिनि उन्हीअ जे मुताबिक़, पर तॾहिं बि हिन जॉब खे को असां एॾो आरामदह नथा चई सघूं, पर हिकिड़ो रिस्क खणणो हूंदो आहे। उन्ही जे बावजूद बि तव्हां जेको आहे सो पंहिंजो पाण मञरायो आहे। ऐं मां वेठी तव्हांजे मुतालिक़ जेको ॿुधां पई त तव्हां छा था सम्झो त औरतुनि खे जेको आहे सो हिन फील्ड में अचणु खपे ऐं जेके आयूं आहिनि त उन्हनि पंहिंजो पाण खे केतिरो मञरायो आहे। तव्हां पंहिंजो बि मिसाल ॾेई सघो था, तव्हां पंहिंजी हालतुनि खे कीअं फेस कंदा आहियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां जेको तव्हां हिन प्रोग्राम मूंखे घुरायो। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे कि मां सिंधी अख़बार जी पहिरीं रिपोर्टर आहियां, उहो बि कोविड रिपोर्टर आहियां। ने ॿी ॻाल्हि इहा आहे कि अॼु ॾिसी करे औरतूं जेको आहिनि से इलाही अचनि पियूं मीडिया में अंदरि। ठीकु आहे, मुश्किल हालात ईंदा आहिनि, लेकिन डिपेंड पंहिंजे मथां थींदो आहे कि तव्हां उनखे कीअं फेस था करियो। मां जॾहिं शुरू में अदालतनि जी रिपोर्टिंग करण वई त मूंखे बि ॾाढी ॾुखियाई जेको आहे पेश आयूं। कॾहिं कॾहिं जेका मर्द हूंदा आहिनि, जेका साथी हूंदा आहिनि, उहे बि इलाही मुश्किलात पैदा कंदा आहिनि, लेकिन मां हर तरह जी जेको आहे से माहौल खे फेस कईसि। अॼु शुक्र अदा करियां थी अलाह जो कि हू पाण मुंहिंजा मोहताज आहिनि, चवंदा आहिनि कि असांखे ॿुधायो कि ही छा आहे छा कोन्हे। ने पहिरीं ॻाल्हि इहा का मां जेको ॾिसंदी आहियां, पहिरीं जॾहिं इदारनि में छोकिरियूं ईंदियूं त उनखे हिकिड़ो मख़सूस भीड़ लाकर मुक़ररु करे छॾींदा, भई शो बिज़नेस में औरतूं वञनि या मार्केटिंग जे हवाले सां जेको आहे से औरतूं वञनि, छो कि मायूं सिंगार जी पखाड़जी वेंदियूं आहिनि। असां हिन वक़्तु थोरो ब्रेक वठूं था ऐं पोइ बाक़ी ॻाल्हि जेका आहे असां उन खां पोइ वरी कंटिन्यू कंदासीं। अदीज़ादा, जीअं त असांजे हिन प्रोग्राम में ॾाढो, मां त सम्झां थी त ॾाढो इंट्रस्टिंग हिकिड़ो टॉपिक आहे औरतुनि जे हवाले सां, ऐं तव्हां जेके ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि इहे ॾाढियूं मुतासिर कंदड़ बि आहिनि। ऐं तव्हां छा था सम्झो त सिंधी समाज में औरत खे जॾहिं फील्ड में अचे थी ऐं तव्हांखे तव्हांजे मां एक्सपीरियंस खे शेयर करणु चाहियां थी त तव्हां छा था सम्झो, छा तव्हांजी इहा चॉइस हूंदी त असां वटि जेके आहिनि से वधि में वधि हिन वक़्तु जेके आहिनि से औरतुनि खे अचणु खपे?
हमीदा मां तव्हांखे ॿुधायां त सहाफ़त जेको आहे असांजे लाइ या कंहिंजे लाइ बि हाणे हिकु नयो लफ़्ज़ न रहियो आहे। हे असां तमामु नंढा हूंदा हुआसीं, मां सम्झां थी अर्ली 70s ऐं 80s जी ॻाल्हियूं आहिनि, जॾहिं सिर्फ़ु ख़ाली PTV हूंदो हुयो ऐं उन में जेको आहे तव्हांखे सभिनी खे यादि हूंदो त उन वक़्त बि जेको आहे न्यूज़ कास्टर्स हूंदियूं हुयूं, कुझु जेके ॾाढियूं मशहूरु बि हुयूं ऐं अॼु ॾींहं ताईं उहे मशहूरु आहिनि। उहे उन्हनि मां हिकिड़ी इंग्लिश जी हूंदी हुई शाइस्ता ज़ैदी, जंहिंखे माण्हू ॾाढो फॉलो कंदा हुया। इशरत फातिमा हूंदी हुई उर्दू जेको आहे PTV ते न्यूज़ पढ़ण जे लाइ। मारिया मेमन हूंदी हुई जेका सिंधी में बि पढ़ंदी हुई ऐं उर्दू में बि। ऐं उन खां पोइ आस्ता 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 यानी हिकिड़ी बुनियाद पई ऐं इन में मां तव्हांखे ॿुधायां त हे जेको मीडिया जेको सहाफ़त असांजे लाइ आहे, इहो असांजे लाइ को नओं लफ़्ज़ न आहे। इनखे आस्ते 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 लेडीज़ औरतूं इन में शुरू खां वठी मौजूदु हुयूं, पर इन में इहो ज़रूर आहे त उन में जेका पॉलिसी मेकिंग आहे उहा बहरहाल मर्दनि जी हूंदी हुई ऐं मां सम्झां थी अॼु बि ईअं ई आहे। औरतूं अॼु बि उन्हनि खे स्क्रीन ते फेस उन्हनि जो बिल्कुलु अॼु बि तव्हां ॾिसो त इलेक्ट्रॉनिक जेकॾहिं असां मीडिया जी असां ॻाल्हि कयूं था त उन में तमामु घणी तादाद जेको आहे एंकर जेको आहे औरतुनि जी आहे, जिन में महर बुखारी आहे, जंहिंमें आसमा जेको आहे आसमा शिराज़ी आहे, आसमा चौधरी आहे, गरीदा फारूकी आहे, अहिड़े नमूने सां कतरीना आहे। मतिलबु केतिरा बेशुमार नाला आहिनि जिन तमामु घणो जिन न सिर्फ़ फील्ड में कमु कयो पर बल्कि हिननि करंट अफेयर्स जे हवाले सां जेके असांजा इशूज़ थियनि था उन्हनि ते हिननि प्रोग्राम्स कया आहिनि। इहा ऐं असां इन खां अलावा तव्हांखे यादि हूंदो त PTV ते असांजी हिकु डायरेक्टर हूंदी हुई, प्रोड्यूसर हूंदी हुई, जेका अॼु हम टीवीअ जी CEO आहे सुल्ताना सिद्दीकी। त सुल्ताना सिद्दीकी तव्हां अंदाज़ो लॻायो त हिकु औरत थी करे हिन पहिरियों एंटरटेनमेंट चैनल खोलियो जेको बे इंतिहा मशहूरु थियो। चवण जो मतिलबु आहे त औरत खे कॾहिं बि अंडर एस्टिमेट नथो करे सघिजे। औरत बेशक औरत खे हिकिड़ो सिन्फ़ नाज़ुक जो नालो बिल्कुलु ॾिनो वियो आहे, पर औरत अहिड़ा कम कया आहिनि, पंहिंजो नालो बाक़ाइदा पैदा कयो आहे। उन में मीडिया, उन में सहाफ़त में बि हुन तमामु बहितरीन कमु कयो आहे। हा, हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे त असांजी छाकाणि त सोसाइटी मेल डोमिनेटेड सोसाइटी आहे, इन में इन्हनि औरतुनि खे इहे ई जेके मां तव्हांखे मशहूरु एंकर्स जा नाला जिन जे लाइ मां तव्हांखे ॿुधाया, इन्हनि कई दफ़ा इहे ॻाल्हियूं कयूं त असांखे हिरासमेंट जो सामनो करणो पवे थो। बेशक उहो पोइ मीडिया जे ॿाहिरि, मीडिया हाउसिस जे ॿाहिरि हुजे या मीडिया हाउसिस जे अंदरि कमु कंदड़ जेके मर्द हुजनि, हुननि खे बहरहाल हिरासमेंट जो सामनो आहे। पार्टी वर्कर्स जा जेके अक्सर जलसा थियनि था, जिन जी कवरेज औरतूं कई रिपोर्टर्स कनि थियूं पियूं, उन में हुननि खे जेकॾहिं हुन जी मर्ज़ी जे हिसाब सां जेकॾहिं हू नथियूं हुननि खे जेको आहे कवरेज जे दौरान ॻाल्हाइण ॿोल्हाइण जी जेका हुननि जी हूंदी आहे नथियूं कनि, त पार्टी वर्कर्स जे तरफ़ खां हुननि खे बाक़ाइदा हिरासमेंट जो सामनो करणो पवे थो। मां तव्हांजी ॻाल्हि खे थोरो कटियां थी त तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ चयो था हिरासमेंट। मां सम्झां थी त जॾहिं औरत ॿाहिरि अचे थी, फील्ड में अचे थी, पोइ चाहे उहा किथे बि कमु करे, कहिड़ो बि फील्ड हुजे, त सेक्सुअल हिरासमेंट बिल्कुलु मौजूदु आहे। बिल्कुलु न सिर्फ़ उहा सहाफ़त में आहे बल्कि हर शोबा ज़िंदगी में, हर शोबा ज़िंदगी में है। थोड़ा सा डिफरेंट ले लिया जाता है क्योंकि वो समझते हैं कि खातून निकली है बाहर और कैमरे के सामने आ रही है जो है मॉडर्न, वो शायद उसके कोई वो शायद उसका ताल्लुक वो ठीक औरत नहीं है, इस तरह से आजाद कहना नहीं चाह रही थी। वो समझते बड़े आजाद ख्याल की होगी, तो चूंकि वो मीडिया और कैमरा और जाहिर सी बात है आपको पता है मीडिया के सामने आता है लाली लिपस्टिक भी लगानी पड़ जाती है, तो उनके जहन में ये होता है कि शायद ये औरत ठीक नहीं है। तो हर दूसरा आदमी, ये सच कहा उन्होंने, हैरेसमेंट का फैक्टर है। कभी कभी हमें रिपोर्ट कॾहिं कॾहिं असांखे बि रिपोर्टिंग जे दौरान अहिड़ा लफ़्ज़ ॿुधणा पवंदा कि हीअ 2 नंबर जी छोकिरी आहे, ही हर माण्हू सां जेको आहे फ्री थी वेंदी आहे, हीअं त पोइ असां बि ईअं ई करियूं, त हे माहौल हूंदो आहे। मां जीअं तव्हांखे इहा ॻाल्हि कयां थी त तव्हांखे अॼु हिन प्रोग्राम में शरीक करण जो जेको मां तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ चयुमि त असां हिकिड़ो मैसेज था ॾियूं, समाज खे मैसेज था ॾियूं। मां इन ॻाल्हि खां कोई इनकार कोन थी कयां त हिकिड़ी हिरासमेंट पैदा कई थी वञे ऐं इहा रुकावट तव्हां उन्हनि खे अॼु जेको तव्हां हिते वेठा आहियो, मां सम्झां थी त तव्हां उन्हनि सभिनी रुकावटुनि खे टोड़ियो आहे
ऐं अॼु जेको तव्हां मैसेज ॾियो था त का बि फील्ड औरत जे लाइ का ईअं न काई त मुश्किल उन्हीअ में नाहे। मुश्किलातुनि खे औरतूं मुंहुं ॾियनि थियूं, पोइ चाहे उहा मीडिया हुजे, चाहे उहा टीचिंग हुजे, चाहे नर्सिंग हुजे, जेका बि हुजे। पर जीअं त अॼु असांजो टॉपिक मीडिया आहे, तंहिंजे करे मां मीडिया जे ई हवाले सां चवंदसि त 1000 रुकावटुनि जे बावजूद भी तव्हां जेको आहे सो पंहिंजो पाण खे मञरायो आहे। अच्छा, एक इसमें मैं एक बात थोड़ी सी ऐड करूं। मेरा ये एक्सपीरियंस हुआ कि जब मैंने काम करना स्टार्ट किया तो मैं लोगों को कहती थी कि आर्टिकल, ज़ाहिर मैगजीन है, आर्टिकल लिखें। उसमें 99% मुझे जो आर्टिकल्स आते थे वो मेल्स जेंडर के आते थे, फीमेल्स के नहीं आते थे। मैंने यूनिवर्सिटी रिकॉर्ड चेक किया, IR डिपार्टमेंट, जर्नलिज्म डिपार्टमेंट, इसमें कई लड़कियां हैं जो पढ़ के निकलती हैं। मैंने ये सोचने की कोशिश की कि पढ़ के तो निकलती हैं लेकिन वो सहाफत के मैदान में क्यों नहीं आती हैं। यानी पढ़ के आपने अपनी डिग्री अपने घर में रख दी लेकिन वो मुझे नजर नहीं आई फील्ड पे। मैं हमारा हब तो हमारा लसबेला डिस्ट्रिक्ट है। अभी आजकल हम कोशिश कर रहे हैं कि अपने तुर्बत के इलाके, हमारा आवारान जो सबसे पसमानदा इलाका है, पढ़ी लिखी लड़कियां हैं। जब मैं उनके साथ बैठती हूँ, बात करती हूँ, उनका कॉन्फिडेंस देखती हूँ तो मैं उनसे कहती हूँ कि तुम लोग पढ़ भी चुके हो तो लिखते क्यों नहीं हो। इसमें थोड़ा सा माशरे का कसूर है, दूसरा हमारी गवर्नमेंट का सपोर्ट नहीं है। जाहिर सी बात है, इदारे जो है वो इतने स्ट्रांग नहीं है। हम लोकली वो अगर हम बात करें, इलाकाई जो अखबार छपते हैं वो इतने सपोर्टिव नहीं है, वो इतना उनको मैनेज नहीं कर पाते कि वो उनको पे कर सकें। और दूसरी बात ये कि जो बड़े हैं, लाइक BBC हो गया या दूसरे बड़े नाम हैं, वो फिर हर एक को लेते नहीं हैं। इसलिए ये सोचकर भी वो लड़कियां बैठ जाती हैं। लेकिन आप यकीन करें कि जब वो आपसे बात करेंगी, जब वो आपके साथ बैठेंगी और जब आप उनकी नॉलेज देखेंगे तो आप देखेंगे कि ये कराची के किसी बड़े, जैसे कराची जैसे बड़े शहर से में जो लड़कियां पढ़ती हैं उनसे कम नहीं हैं। बात आती है मौके की कि मौके मौजूद नहीं हैं। औरतें कहीं, चाहे वो कोई किसी गोट की औरत हो या किसी शहर की, कॉन्फिडेंस के लिहाज से कहीं भी किसी से कमतर नहीं है, मौके की कमी है। न बिल्कुल, मां उन शइ सां इतफ़ाक़ कयां थी, तव्हांजी इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयां थी। असां जेके भेनरूं ॿाहिरि निकितियूं आहिनि असांजूं, उहे इहे इन्हनि रुकावटुनि खे टोड़े करे ऐं जेके इन से पंहिंजो पाण खे मञराइनि थियूं त तव्हां पंहिंजी सहाफ़त में इहो साबित कयो आहे। तंहिंजे करे तव्हां इहो सम्झो था त असांजे समाज में जेको आहे सो अॼु बि औरतुनि खे अचणु खपे। यानी तव्हांजो मैसेज छा आहे? मां इहो थी पुछां त औरतुनि खे अचणु खपे। मां तव्हांखे इहो थी ॿुधाइण चाहियां त तव्हां मार्गरेट थैचर जो तमामु हिकु मशहूरु शख्सियत हुई, उन जा तव्हांजी ॻाल्हियुनि तां औरत जी ब्रेवनेस, औरत जी बोल्डनेस खे मां प्रूफ करण जे लाइ मां तव्हांखे मार्गरेट थैचर जा कुझु अल्फाज़ ॿुधाया थी त जॾहिं बि कंहिं मर्द खे कुझु चवणो हूंदो आहे त हो मर्द खां चवाईंदो आहे, ऐं जॾहिं बि कंहिं मर्द खे कुझु कराइणो हूंदो आहे, कुझु करणो हूंदो आहे त उहो औरत खां कराईंदो आहे। त इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त अल्लाह साईं औरत खे केतिरी समझ ऐं केतिरी मज़बूती ऐं केतिरी बोल्डनेस ॾिनी आहे त जेके मर्द सिर्फ़ चवण जी हद ताईं ॻाल्हियूं कंदा आहिनि, औरतूं उहे कम करे गुज़रंदियूं आहिनि। ऐं असांजो अल्हम्दुलिल्लाह असां पाकिस्तान हिकु इन मामले में बि मां सम्झां थी त ख़ुशकिस्मत आहियूं असां, जो असां तरक़ी पज़ीर मुल्कनि में असांजो शुमार थिए थो, पर असांजी लेवल एतिरी बहितरीन आहे जो मञियो वञे थो पूरे दुनिया में त असांजूं सहाफ़ती, असां वटि जेतिरा चैनल्स असां वटि मौजूद आहिनि, तव्हां ॾिसंदो। मां तव्हांखे ॿुधायां त असां वटि हिकिड़ो, मां तव्हांखे थोरो ॿुधाइण चाहियां थी त असां वटि 30 जेको आहे, इहे जेको आहे न्यूज़ जा जेको आहे इलेक्ट्रॉनिक न्यूज़ जा चैनल्स आहिनि। तक़रीबन 100 जेको आहे 70 जेको आहे FM रेडियो आहिनि। इन खां अलावा तक़रीबन 250 असां वटि पब्लिकेशन्स आहिनि, अख़बारूं आहिनि। एतिरो मां तव्हांखे ॿुधायां, हिकु नंढे मुल्क में एतिरा चैनल्स, एतिरा FM रेडियो, एतिरा जेको आहे अख़बारूं, इन ॻाल्हि जी निशानी आहे त असां वटि केतिरी अवेयरनेस आहे, केतिरो असां पंहिंजी सोसाइटी जे इश्यूज़ खे असां खणण जे लाइ केतिरो तयारु आहियूं, केतिरो असां उनखे दुनिया में ॾेखारण जे लाइ तयारु आहियूं। ऐं इन में तव्हां ॾिसंदो त मीडिया में, सहाफ़त में हिन वक़्तु मर्द ऐं औरतूं, तव्हांखे तमामु औरतुनि जी तादाद हाणे डे बाय डे तव्हांखे वधंदी नज़र ईंदी। तव्हां पाण इन ॻाल्हि जो शायदि हूंदो त
तव्हां ॾिसो तव्हांजी जेको इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जेके प्रोग्राम्स हलंदा हूंदा आहिनि जेके उन्हनि मां मोस्टली जेके प्रोग्राम्स हूंदा आहिनि उन्हनि मां उन्हनि जूं एंकर पर्सन्स टॉक शोज़ जूं जेके एंकर पर्सन्स हूंदियूं आहिनि उहे लेडीज़ हूंदियूं आहिनि जेका मर्द बि आहिनि मर्द बि नो डाउट तमामु बहितरीन असां वटि क़ाबिलियत जी का कमी कान्हे टैलेंट जी का कमी कोन्हे सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त उनखे अॻिते अचणु पंहिंजो पाण खे प्रूव करणु ऐं इन माहौल में मर्दनि जी सोसाइटी में औरत खे पंहिंजा पेर मज़बूत रखंदे पंहिंजो पाण खे प्रूव करणु ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे मीडिया में असांजे साहबत में तव्हांजो ॾाढो बहितरीन टॉपिक आहे ऐं तव्हां ॾाढी बहितरीन गुफ़्तगू कयो था पर जीअं त ब्रेक जो टाइम अचे थो करे थोरी ब्रेक वठी करे ऐं पोइ वरी कंटिन्यू कंदासीं। अदी तव्हां सां जीअं त ॻाल्हि ॿोल थिए पई ऐं तव्हां ॿुधायो पिया त असां वटि मीडिया में औरतूं जेको आहे सो पंहिंजो पाण मञरायो आहे ऐं मां सम्झां थी त बिल्कुलु ऐं मूंखे हिकिड़ो नालो यादि अचे थो ऐं मां ॾाढो हुनखे इज़त जी निगाह सां ॾिसंदी बि आहियां ऐं ॾिसणु बि खपे त अॼु जंहिंखे असां मैडम महताब राशिदी चऊं था उहा महताब चना जॾहिं हूंदी हुई त मां नंढी हूंदी हुयमि ऐं मां प्रोग्राम ॾिसंदी हुयमि बल्कि मां तव्हांखे हिकिड़ी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा बि ॿुधायांव छाकाणि जो असां मुतासिर कयूं था असां हिकिड़ो हिन प्रोग्राम जो मक़सदु आहे त असां हिकिड़ो मैसेज ॾियूं था जीअं मुंहिंजी भेण ॻाल्हि कई त IR ऐं जर्नलिज़म में MA करे छोकिरियूं वेठियूं आहिनि त मैडम महताब चना जॾहिं प्रोग्राम कंदी हुई त मां हुनजो हिकिड़ो इंटरव्यू पढ़ियो हुयमि त हुन IR में मास्टर कयो ऐं सिंध यूनिवर्सिटी में जॉब कंदी हुई मां उन टाइम ते 7th क्लास में हूंदी हुयमि यकीन कयो त मां उन वक़्तु पंहिंजी ज़िंदगीअ जो हिकिड़ो एम ठाहे छॾियो त जेका महताब चंद आहे जहिड़े नमूने एक्टिव आहे उहा शायदि IR जे करे आहे जो हुन IR में MA कई आहे ऐं पोइ मां अॻिते हली करे जेका मास्टर कयमि उहा IR में ई कयमि ऐं मां मैडम खे हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाई बि हुई त चवण जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजी कारकर्दगी ते औरत पंहिंजो पाण खे मञराए करे ऐं इहो साबित कयो आहे रोल मॉडल थी आहे ऐं अॼु जूं बि जेके सहाफ़ी औरतूं आहिनि असां वटि भेनरूं आहिनि उहे हिकिड़ो अॼु जे दौर में हिकिड़ो रोल मॉडल आहिनि उन रुकावटुनि खे टोड़नि थियूं ऐं तव्हां उन रुकावटुनि खे टोड़े करे अॻिते आया आहियो इन्हीअ जे करे ज़ाहिर आहे अॼु असां हिन प्रोग्राम सरतियूं जेको आहे करण वेठा आहियूं सरतियूं हिकिड़ो अवामी आवाज़ जो प्रोग्राम आहे ऐं जीअं मां अॻु में बि ॿुधायमि त सरतियूं प्रोग्राम खां अॻु में 13 साल हीअ पहिरीं सिंधी अख़बार ई जे सूरमी जे नाले सां पेज कढंदी जंहिं औरतुनि जे मुख़्तलिफ़ इशूज़ खे खयो आहे ऐं हीअ पहिरीं सिंधी अख़बार ई जेका बुर्दबारी सां जेको आहे औरतुनि जे मसइले ते खणंदी सो अॼु बि तमाम घणे हिम्मत ऐं हौसले सां तव्हां हिते वेठा आहियो। अच्छा अदी मैं इसमें आपको एक बात ऐड करूं अभी आपने महताब अकबर राशिदी का हवाला दिया था उन्होंने IR से पढ़ा और आप उनको देख के मुतासिर हुई मैं अपनी वालदा को देख के जाहिर सी बात है आपके घर में एक रोल मॉडल मौजूद हो मेरा काम वो उस वक्त आर्टिकल लिखती थी और मेरा काम होता था सफा नंबर लिखना यानी वो आर्टिकल लिख लिख के साइड पे रखती जाती थी और मैं सफा नंबर 1 और सफा नंबर 2 लिखती जाती थी। मैंने अपना ग्रेजुएशन कंप्लीट किया IT से इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी से बैकग्राउंड नहीं था मेरा लेकिन चूंकि मेरे अंदर एक शौक था एक माहौल था सबसे पहले ये यहाँ लड़कियों को ये कहना जरूरी है कि आप जब लिखते हैं आपको रिसर्च आपको नॉलेज की जरूरत होती है विदाउट किसी भी टॉपिक पे लिखने के लिए चूंकि आपके प्रोग्राम का मकसद यही है कि लड़कियां इस फील्ड में आएं और आगे बढ़ें और सहाफत में मुश्किलात क्या क्या हैं वो तो हम साथ साथ बता रहे हैं लेकिन इसमें सबसे इम्पोर्टेंट ये कि वो पढ़ें जब तक कि अपनी रीडिंग की हैबिट वो नहीं डालेंगी आप रिसर्च नहीं कर सकते आप कुछ लिख नहीं सकते हमें एक टॉपिक दिया जाता है हम खुद इवन एडिटोरियल हम लिख रहे होते हैं सहाफती उसमें एक बड़ा इम्पोर्टेंट अखबार हो उसमें बड़ा इम्पोर्टेंट एक हमारा सफा होता है एडिटोरियल के नाम से उसमें हम पूरा दिन जो हालात गुजरे उसको पढ़ते हैं सोचते हैं इस तरह जब तक
खवातीन अपने अंदर लिखने का, पढ़ने का अपने अंदर वो रुझान पैदा नहीं करेंगी। लिखने पढ़ने से सिर्फ मतलब ये नहीं है कि आपने अपने स्कूल और कॉलेज और यूनिवर्सिटी की किताबें, वो एक जनरल नॉलेज, जैसे मैं अपने बच्चों को कहती हूँ, मेरा बेटा इस वक्त 13 साल का है, मैं उसे कहती हूँ कि बजाय इसके कि तुम सारा दिन स्टार टीवी के ड्रामे देखो, तुम थोड़ा टाइम CNN और BBC के लिए भी निकाला करो। अब क्या होता है कि जब संडे का अखबार, आजकल जबकि इतना सोशल मीडिया एक्टिव हो गया है, इतना इलेक्ट्रॉनिक मीडिया आगे चला गया, आज भी संडे के अखबार के लिए मेरे घर में रिवायत है कि मेरे दोनों बच्चे सुबह सवेरे उठते हैं, जो पहले जाता है उसके हाथ में अखबार लगता है। तो ये चीज एक थोड़ा सा खवातीन को अपने घर से, क्योंकि माँ जो है वो एक तरबियत में औलाद के, चाहे लड़का हो लड़की, एक इम्पोर्टेंट किरदार अदा करती है, रीडिंग की हैबिट डाले। यानी तव्हांजे चवण जो मक़सद इहो आहे त मुतालियो तमामु ज़रूरी आहे। बिल्कुल, असां मुताले खां सवाइ जेको आहे ईअं बिल्कुलु हूंदो आहे जीअं उभ में लठियूं हणण। बिल्कुल। त जंहिं बि फील्ड में तव्हां वञो था, उन फील्ड में जेको आहे सो तव्हांजे मुताले जी ज़रूरत हुजे। जॾहिं तव्हांखे मुतालियो हूंदो त तव्हांखे उन में कॉन्फिडेंस हूंदो, ऐं तव्हां बिल्कुलु नॉलेज हूंदो, ऐं पोइ तव्हां कंहिं बि लठ बाठे खां बि कोन विढ़ंदव, ऐं तव्हां हर शइ खे फेस कंदव। छाकाणि जो जॾहिं तव्हां अॻिते वञो था ऐं कंहिं बि रिपोर्टिंग कयो था, या किथे प्रेस कॉन्फ्रेंस आहे या जेका बि आहे, जॾहिं तव्हांखे मुतालियो हूंदो त तव्हां कंदव। मां अदी मारिया खां पुछंदसि त तव्हां हिन भेण जे ॻाल्हि सां इतफ़ाक़ ज़रूर कंदा हूंदव त तव्हां जॾहिं वञो था त तव्हां छा सोचे करे वेंदा आहियो? बिल्कुलु, मां हिन अधी जी ॻाल्हि ते इतफ़ाक़ करियां थी। जीअं मां अदालत में वेंदी आहियां कहिड़े केस जे हवाले सां, त मुंहिंजे इनजे बारे में जानकारी हुजण ज़रूरी हूंदी आहे, जो बैकग्राउंड मालूम हुजे कि ही जीअं बंदे जे ख़िलाफ़ केस लॻल आहे, उहो केरु आहे, हिन जो बैकग्राउंड छा आहे, पहिरीं छा हो, हाणे उहो छा आहे, त इन लाइ मुतालो ज़रूर करणु ज़रूरी आहे। सेकेंड ॻाल्हि ही जॾहिं चई बलोचिस्तान जे हवाले सां ॻाल्हि करे थी कि हुते मवाक़ इलाही घटि आहिनि, मां सम्झां थी कराची जहिड़े शहर में मवाक़ हुजण जे बावजूद बि औरतूं इलाही घटि ईंदियूं आहिनि। हिनजी सभ खां वॾी वजह इहा आहे कि असांजे घर में ज़हन बनल हूंदो आहे कि छोकिरी चाहे केतिरो बि पढ़ी लिखी हुजे, हिनखे पंहिंजो घर ई हलाइणो आहे। त इन हवाले सां वालिदेन जेका हूंदा आहिनि कॾहिं छोकिरियुनि खे कमु करणु कोन ॾींदा आहिनि। ठीकु आहे, त असल में इहा ॾिसो, मां हिन अॼु जेको असां वेठा आहियूं उहो हर पीउ माउ जी ख्वाहिश हूंदी आहे। बल्कि औरत खे त पैदाइशी हिकिड़ो ई लफ़्ज़ चवण में मिलंदो आहे त धीअ त आहे परावधण, है न, धीअ त हली वेंदी। यानी इहो आहे त औरत जो को घर न आहे। इहो थो लॻे त औरत पीउ माउ वटि आहे त उहा पराई आहे, ऐं जेकॾहिं मुड़ुस वटि आहे त हुनखे आए ॾींहुं धमकियूं बि मिलंदियूं आहिनि। सो उहा त ॻाल्हि अलॻि आहे, पर मां इहो थी चवां त रुकावटुनि हुअण जे बावजूद बि औरतुनि पंहिंजो पाण खे मञरायो आहे। बिल्कुलु असांजे समाज में हिकिड़ी माउ जी ख्वाहिश हूंदी आहे, उहो त मां बि चवां थी त मां अॼु हिते वेठी आहियां, थी सघे थो मां घर में पंहिंजो बोड़ मानी पचाए आई हुजां, थी सघे थो मूंखे राति जो वञी करे मानी पचाइणी हुजे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असां जेके रुकावटुनि खे टोड़ियूं था, त रुकावटुनि खां बाग़ी जॾहिं थियूं था त पंहिंजो पाण लफ़्ज़ जेको मां मञराइण चवां थी, माना असां पंहिंजूं जेके ज़िमेदारियूं आहिनि उन्हनि खे पूरो बि कयूं था। चवण जो मक़सदु इहो आहे कि हाणे जेको मीडिया में छोकिरियूं अचनि थियूं, उनजी वजह इहा कि पहिरीं जेको कोन ईंदियूं हुयूं, इन लाइ कोन ईंदियूं हुयूं कि मीडिया खे हिकु ग़लति रुख ॾिनो वियो कि हुते जेकी छोकिरियूं वेंदियूं आहिनि उहे ग़लति छोकिरियूं हूंदियूं आहिनि, तंहिं लाइ करे उहे छोकिरियूं हुन तरफ़ ईंदी कोन्हूं। जॾहिं छोकिरियूं सभु कुझु ॾिठियूं कि न भई हिते सही माहौल आहे, छोकिरियूं कमु कनि पियूं, त हाणे वधीक छोकिरियूं जेको आहे से हुन पासां अचनि पियूं मीडिया में, हाणे कमु करे रहियूं आहिनि। अच्छा, हम ये पता नहीं क्यों भूल जाते हैं कि हम ये कहते हैं कि वो माहौल गलत है या फिर लड़की के लिए नहीं है, बल्कि हमने तो अक्सर हदीसों में ये भी सुना है कि उन्होंने अपने दीनी मामलात में, अपने दीगर मामलात में फातिमा से हमेशा, बीबी फातिमा से हमेशा राय ली। कोई ऐसी रुकावट नहीं है, इस्लाम में रुकावट नहीं, औरत भी तालीम हासिल कर सकती है। बल्कि मैं समझती हूँ कि मीडिया की फील्ड को औरत जिस तरीके से बेहतर तरीके से चला सकती है वो और कोई नहीं चला सकता। बल्कि मैं समझती हूँ कि औरत हर जगह पे बेहतर तरीके से चला सकती है। जैसे पहले भी आप लोगों ने मिसाल दी कि जायदा बहन ने कहा कि जब बात मनवानी होती है
तो औरत के थ्रू मनवाते हैं। मैं कहती हूँ कि बाप कितना भी क्लोज होता है अपनी औलाद से, जब बच्चे को अपनी बात मनवानी होती है तो वो आके माँ को कहता है, अम्मी अम्मी अब्बू को कहो। वो हालांकि कहती है कि अब्बू को आप खुद कहो, नहीं आप कहो, यानी उस वक्त भी उसकी सफीर माँ बन जाती है। तो ये बिल्कुल सही है। शायद ये नेचुरल बात है कि बच्चा जब आता है तो सबसे पहले माँ की गोद में आता है। माँ ही उसको खिलाना पिलाना दूध पिलाना सिखाती है, कपड़े पहनना, जिस्म को ढकना। बच्चे की पहली तरबियत माँ की गोद है, माँ की गोद है। मगर ये है कि हम जब समाज में आते फिर हमारा मुआशरा भी एक समाजी गोद बन जाता है। बिल्कुल। यहाँ एक छोटी सी एडवाइस मैं जरूर करूंगी, क्योंकि हम चाहेंगे कि इस प्रोग्राम के थ्रू हम लड़कियों को, आने वाली लड़कियों को या खवातीन को जितनी मालूमात दे सकें वो ज्यादा बेहतर हो। पहली मैंने आपसे मुताले की बात की थी। दूसरी ये कि जब लड़की औरत घर से बाहर निकले तो वो ये सोचकर निकले कि सिर्फ वो अपने घर की या अपनी तर्जुमानी नहीं कर रही है, अपने पीछे जितनी और खवातीन हैं आने वाली उनकी भी तर्जुमानी कर रही है। तो ये लड़की के लिए भी एक जरूरी है कि कॉन्फिडेंस के साथ साथ वो इस ख्याल से निकले कि वो दीगर कई खवातीन की तर्जुमानी कर रही है। तो मेरे ख्याल में मर्दों का जो ये माइंड सेट है कि औरतें सिर्फ टीचिंग या नर्सिंग कर सकती हैं, इसको हम बदल सकते हैं। ॾिसो, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवंदसि त असां समाज में हिकिड़े सुधारे जी ॻाल्हि कयूं था। हाणे ॾिसो त उहो बि असांजो पीउ भाउ ऐं मुड़ुस ई आहे जेको औरत खे इजाज़त बि ॾिए थो। मां बिल्कुलु एंटी थी करे न ॻाल्हाईंदी आहियां, छाकाणि जो औरत जॾहिं अचे थी मुआशरे में अचे थी त औरत पंहिंजो पाण खे मञराए थी त बैकग्राउंड में जेकॾहिं ॾिसजे त हुनजो पीउ भाउ सभु साथी आहिनि। बाक़ी हाणे समाज जूं जेके रुकावटूं आहिनि उहे पंहिंजो पाण खे साबित करे उन्हीअ रुकावटुनि खे टोड़णो पवंदो आहे। त अॼु जो हे प्रोग्राम बि जेको आहे इहो मैसेज थो ॾे त जेके असांजी सहाफ़त में औरतूं आयूं आहिनि उन्हनि पंहिंजो पाण खे मञरायो आहे। मां तव्हां खां सिर्फ़ु इहो थी पुछां त तव्हां छा था सम्झो त अॼु बि ज़रूरत आहे त असांजे मुआशरे में वधि सहाफ़ी औरतूं अचनि ऐं इहो सवाल बणिजी वञे। शायदि मां जॾहिं नंढी हुयमि त हर औरत जी इहा ख्वाहिश हूंदी हर छोकिरी जी त मां टीचर बण। मां चाहियां थी त तव्हां इहो मैसेज ॾियो, तव्हां पंहिंजो जेको एक्सपीरियंस शेयर कयो था तव्हां इहो मैसेज ॾियो त हर छोकिरी चए मां सहाफ़ी थींदसि, मां जेको आहे सो मीडिया में ईंदसि। बिल्कुलु। असांजो हिते मौजूदगी, हिते वेही करे इहो सभु कुझु ॻाल्हाइण या मौजूदगी असांजी साबित करे थी त औरत जेकॾहिं चाहे त कंहिं बि फील्ड में वञी करे पंहिंजो मुख़्तसिर आख़िर में तव्हां मैसेज कहिड़ो ॾियणु चाहियो था? मुंहिंजो मैसेज सभिनी खां पहिरियों मैसेज इहो थींदो त एजुकेशन तालीम हासिल कयो। जेसिताईं तव्हां तालीम हासिल न कंदो तव्हांजो ज़हन कॾहिं बि न खुलंदो। तव्हां पंहिंजी सोसाइटी में पंहिंजी ज़िम्मेदारियुनि खे बहितर तरीक़े सां तॾहिं तव्हां अॻिते डिलीवर करे सघो था जॾहिं तव्हांखे तालीम तव्हां वटि बहितर तालीम हूंदी। तालीम हासिल कयो ऐं पंहिंजे किरदार खे मज़बूत रखो त जीअं पुठियां तव्हां ॾे अचण वारा माण्हू तव्हांजे पेरनि ते पेर रखी करे तव्हांजी रहनुमाईअ में हिकिड़ो मक़सद हासिल करे सघनि। बिल्कुलु, महिरबानी। बिल्कुल, टाइम आपके प्रोग्राम का मुख्तसर है। मेरा मैसेज ये है कि जो तालीम आपने हासिल कर ली बराए खुदा से अलमारी में और दराजों में बंद करके ना रखें, उसको आप अमली जिंदगी में लेकर आए। और ये इंसान की नफ्सियात है, मर्द की भी है। आप कहेंगी मैं जब तक कि औरत फाइनेंशियली स्ट्रांग नहीं होती है तब तक वो अपनी बात नहीं कह सकती है। तो मेरे ख्याल में कि जो आप तालीम हासिल करें उनको आगे लेके आए। मीडिया में जरूर, मैं बलुस्तान से खासतौर पे अपनी लड़कियों से ये जो ये प्रोग्राम देख रही होंगी, मैं उनसे जरूर ये गुजारिश करूंगी कि ये फील्ड में आप बिल्कुल ना डरें। बहुत रिस्पेक्ट है, बहुत इज्जत है और आप आजादी से काम कर सकते हैं। तो मुझो पैगाम इहा उर्दू मीडिया में तो छोकरियूं तमामु वधीक आहिनि लेकिन सिंधी मीडिया में इलाही घटि आहिनि। तो मुंहिंजी सिंधी भेनरुनि खे आहे कि उहे बि सहाफ़त में अचनि ने ख़ासि तौर पर सिंधी मीडिया में वधीक अचनि। बिल्कुलु, तमामु अणखुट मसइला आहिनि ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं तव्हां सभिनी जी सुठी मोट रही त असां मुख़्तलिफ़ इशूज़ ते असां ॻाल्हाईंदासीं, छाकाणि जो असां वटि खोट नाहे।
असां वटि अदीब बि आहिनि, दानिश्वर बि आहिनि, वकील बि आहिनि, इंजीनियर बि आहिनि औरतुनि में, ऐं असां वटि औरतुनि सां ज़्यादतियूं बि थियनि थियूं, औरतुनि पंहिंजो पाण खे मञरायो बि आहे। ऐं इंशाअल्लाह जॾहिं हिन प्रोग्राम खे असां अॻिते वधाईंदासीं त इन्हनि तमामु ॻाल्हियुनि खे जेको आहे सो उजागर करे असां उन्हनि सभिनी भेनरुनि खे हिन प्रोग्राम जे वसीले तव्हां सभिनी जे साम्हूं आणींदासीं। महिरबानी।